जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं अंबनि जो मुरबो। चटपटो सो अंबनि जी सीज़न अची वई आहे त हर घर में ठहंदो आहे मुरबो। त अचो शुरू था कयूं पिया। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूर ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूर पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। अचो त मुरबो हाणे ठाहियूं था पिया। ही मेजरमेंट जेके मां स्क्रीन ते ॾिनियूं आहिनि उहे 1 किलो अंब जे हिसाब सां आहिनि। हिकु शइ मां मेंशन कई आहे। मुरबो ठाहिण लाइ असां तोतापुरियुनि अंबड़ियुनि जो इस्तेमालु कंदा आहियूं। कचियूं अंबड़ियूं खणणियूं आहिनि, उन्हनि खे चङी तरह धोइणो आहे। धोइण खां पोइ इन्हनि खे उगी वठंदासीं। उगण खां पोइ असां इन्हनि खे छिलींदासीं ऐं पोइ फारुनि में इनखे असांखे कट करणो आहे। अंबनि जी सीज़न आहे त इन में अंबड़ियूं बि भरपूर मिलंदियूं आहिनि। त तोतापुरी अंबड़ियुनि मां मुरबो जेको आहे हर घर में ठहंदो आहे। हिन में मां कचियुनि अंबड़ियुनि जो इस्तेमालु कयो आहे, पर जाम माण्हू पकल अंबड़ियूं बि इस्तेमालु कंदा आहिनि। उनजो वीडियो मां पहिरियों अपलोड करे चुकी आहियां, उनजी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विझंदसि त ज़रूर चेक कजो। ॾिसो अंबड़ियुनि खे मां छिले वरितो आहे। इन खां पोइ हाणे असां इन्हनि खे कटींदासीं। तव्हां चाहियो त कद्दूकश करे बि इन जी खटाइण ठाहे सघंदा आहियो मुरबे फॉर्म में, पर असांखे हिते मुरबो पीसिस वारो ठाहिणो आहे। त हिन तरह ॾिसो 2-2 इंचनि जी लेंथ में असां अंबड़ियुनि खे कटींदासीं, नंढियूं नंढियूं फारूं करे। चेहरे फुल्के सां, आलू ऐं पराठे सां इहो खाइण में ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। अहिड़े नमूने सभु अंबड़ियूं असां कटे वठंदासीं। हाणे खणंदासीं हिकु वॾी सिपरी, उन में विझंदासीं असां खंडु। हिते मां 4 किलो अंबड़ियूं खयूं आहिनि। 1 किलो अंबड़ियुनि ते मुनो किलो खंडु पवंदी आहे। हिते मां 2.5 किलो खंडु विझी रही आहियां। जीअं मां स्टार्टिंग में ॿुधायो मां मेजरमेंट जेका आहे 1 किलो अंबनि जे हिसाब सां, यानी अंबड़ियुनि जे हिसाब सां ॾिनी आहे स्टार्टिंग में। तव्हां उहो ई फॉलो कजो। मां 4 किलनि अंबड़ियुनि जो थी ठाहियां त उन में 1 गिलास पाणी विधो आहे। काई अंबड़ी मुंहिंजी रसियल आहे हिते, इन करे मां हिते 2.5 किलो खंडु खई आहे। हूअं किलो जे हिसाब सां जीअं मां ॿुधायो मुनो किलो खपंदी, त उन जे हिसाब सां असांखे हिते 3 किला खणण खपनि, पर मां हिते 2.5 किलो खई आहे। इन में विझंदासीं वॾा फोटा 4 खां 5 खोले करे विझणा आहिनि। तेज पत्ता 8 खां 10, कारा मिर्च 2 चमचा, नंढा फोटा 10 खां 12, जीरो 2 चमचा, लूण विझंदासीं इन में असां 2 चमचा। क्वांटिटी वधीक आहे अंबड़ियुनि जी, इन जे करे कश्मीरी ॻाढ़ा मिर्च विझंदासीं लॻभॻि 4 चमचा। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं जे खंडु पिघलजे। चङी तरह मिक्स करण खां पोइ इनखे रखंदासीं असां गैस ते। गैस ते जॾहिं मां रखंदासीं त असांखे बाहि खे तेज़ रखणो आहे, घटि बाहि ते न रखंदासीं इनखे। अगरि घटि बाहि ते मुरबे खे ठाहिबो आहे न त मुरबो जेको आहे पको ठहंदो आहे। इन करे असां इनखे तेज़ बाहि ते रखंदा आहियूं। चङी तरह मिक्स करण खां पोइ इन में विझंदासीं अंबड़ियूं जेके असां कटे रखियूं हुयूंसीं। जी मां ॿुधायोमांव हिते मां फारूं फारूं कटियूं आहिनि। तव्हां चाहियो त कद्दूकश करे बि हुनजो इस्तेमालु करे सघंदा आहियो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और तेज़ बाहि ते इनखे असां सिजाईंदासीं। हाणे जीअं जीअं खंडु ॻरंदी, अंबड़ियुनि जो पाणी निकिरंदो, त इहो पहिरियों स्टार्टिंग में ईअं लॻंदो जाम पाणी पाणी आहे, पर जीअं जीअं असां इन्हनि खे रधींदासीं त तीअं चाशनी जेका आहे घाटी थींदी वेंदी और अंबड़ियूं जेके आहिनि पकजंदियूं वेंदियूं। जीअं जीअं इन्हनि खे बॉइल कंदासीं असां, ॾिसो अंबड़ियुनि जो कलर जेको आहे बदिलजंदो वेंदो, ट्रांसपेरेंट थींदियूं वेंदियूं। ॾिसो इन तरह अञा सभु न थियूं आहिनि, कुझु कुझु थियूं आहिनि। त जीअं जीअं इन्हनि खे असां रधींदासीं तीअं तीअं इहे पकजंदियूं वेंदियूं और ट्रांसपेरेंट अंबड़ियूं थींदियूं वेंदियूं। इन में गॾु असां विझंदासीं ड्राई फ्रूट, काजू, बादाम, किशमिश,
क्वांटिटी और ड्राई फ्रूट जी चॉइस जेका आहे तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे सघंदा आहियो। और हिन में हिकु ॿी बि शइ पवंदी आहे खसखस। लॻभॻि 2 वॾा चमचा खसखस विझंदासीं। तव्हां चाहियो त खसखस स्किप करे सघंदा आहियो, पर हिन सां काफ़ी बढ़िया लॻंदो आहे मुरबो। चङी तरह मिक्स कंदासीं और हिनखे सिजाईंदासीं। और यादि रहे बाहि खे घटाइणो न आहे, तेज़ बाहि ते ही हिनखे ठाहिणो आहे। ॾिसो हाणे अंबड़ियुनि जो कलर जेको आहे चङो बदिलजी वियो आहे, पर अञा चाशनी जेका आहे घाटी न थी आहे, त अञा हिनखे असां बॉइल कंदासीं। 1 तार खां घटि जी चाशनी ठाहिणी आहे। त जीअं चाशनी घाटी थींदी वेंदी तव्हां हथ सां चेक कंदव त तव्हांखे उहो चिपचिपो लॻंदो। 1 तार जी चाशनी थींदी आहे उन खां थोरो सो घटि असांखे हिनखे बॉइल करणो आहे। और ध्यानु रहे चाशनी खे घणो बि बॉइल न करणो आहे, न त जेको असांजो मुरबो ठहंदो काफ़ी पको पको ठहंदो आहे। ॾिसो असांजो मुरबो लॻभॻि हाणे रेडी थी वियो आहे, पर अञा चाशनी जेका आहे पाणी पाणी आहे। जीअं असां हिनखे रखंदासीं, हाणे इहो मां राति जो बॉइल कयो आहे, त सुबुह ताईं हीअ चाशनी जेका आहे घाटी थी वेंदी। पहिरियों ईअं लॻंदो असांखे घाटी न आहे, पर जीअं जीअं रखंदासीं असां हिनखे, ॾिसो सुबुह ताईं इहा चाशनी जेका आहे घाटी थी वई आहे। इहो असांजो मुरबो तयार थी वियो आहे। ॾिसो राति जो जॾहिं मां हिनखे बॉइल करे रखियो त इहो शिडो हो, पर सुबुह जो इहो घाटो थी वियो आहे। चाशनी जेका आहे थिक थी वई आहे, त इहा कंसिस्टेंसी जेका आहे बराबरि आहे। हिते मां कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो हो, इन जे करे कलर ॾिसो इन तरह आयो आहे। पर तव्हां वटि अगरि नॉर्मल मिर्च आहिनि त तव्हां पोइ नॉर्मल मिर्च विझी करे हल्को सो ऑरेंज कलर विझो, पर कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि में वरी तव्हांखे कलर जी ज़रूरत न पवंदी। इहो असांजो मुरबो जेको आहे अंब जो मुरबो तयार थी वियो आहे, जेको ॾाढो टेस्टी आहे, डिलीशियस आहे ऐं चटपटो बि आहे। त हिकु दफ़ो ज़रूर ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। जय झूलेलाल।